मुझो नालो हुसैन कुमरानी मां वार्ड नंबर 6 में जनरल काउंसिल जो उम्मीदवार आहियां। जीअं त असांजी बिरादरी वारा पुणे काउंसिल में बीठा आहिनि, जेको साबिक़ चेयरमैन आहे गफ़ार खान प्लस चेयरमैन ज़ाहिद खान जो भाई उहो बीठो आहे असांजे हल्के में। असां बिरादरी जा कम्यूनिटी जा बीठा आहियूं ऐं हू वधे रहिया आहिनि। मां हिकु मुस्किल माण्हू आहियां, मां बीठो आहियां ऐं हुन लाइ मूंखे ॾाढो प्रेशर अची थो वञे ऐं मूंखे वर्क करण जो टाइम कोन था रहे। केॾी महिल बलूचिस्तान मां अचनि था, केॾी महिल दोस्त वठी था अचनि, केॾी महिल कीअं था कनि। इन लाइ आउं चई केतिरो माण्हू खे मुतमिन कयां ऐं इहा ई पिरो पकड़ा हलाइनि पिया, बाबा तूं हथु खणी हो, हथु खणी हो। जेका मुंहिंजा हमदर्द आहिनि, बाबा अहिड़ी ॻाल्हि कोन्हे, पर हू इन ॻाल्हि खां कोई हिते हटण लाइ तयारु ई न आहे। ॾिस न, असां बिरादरी जा ॻोठ, मां बि उन ॻोठ जो आहियां, चेयरमैन साहिब जो ॻोठ जो आहियां ऐं चेयरमैन साहिब जी कारकर्दगी 4 साल रहियो आहे। हू पंहिंजी कारकर्दगी ते हले। असां पंहिंजे हाल तहत GDA जी तरफ़ां नामज़द उम्मीदवार आहियां। मूं वटि आया, मूं हुननि खे चयो बाबा जेको बि तव्हांजी पार्टी जो आहे, त मां आज़ादु कोन बीठल आहियां, मां पार्टी तरफ़ां बीठल आहियां। तव्हां पार्टी जी क़यादत सां ॻाल्हायो। मुंहिंजा महिमान आया बलूचिस्तान, उन्हनि खे बि वर्ज़ कयो कि पार्टी सां ॻाल्हाइनि, पार्टी मूंखे हुकुम कंदो ऐं विदड्रा थी वेंदो। बक़ाया आउं बीठो आहियां पार्टी जी तरफ़ां, आउं हीअ हथु कोन खणंदो। इन लाइ मां आयुसि, बीठुमि, दोस्त मुड़नि कोन था, पोइ जेका उन्हनि खे पुॼे थी उहो कनि था। इन लाइ जेके मुंहिंजा हमदर्द आहिनि उन्हनि खे ताबा ॾियणु। हीअ असांजो मुंहिंजो सपोर्टर आहे, कैंडिडेट कवरिंग उम्मीदवार आहे, इनखे दाबा। कल्ह असां ऑफिस में वेठा हुआसीं, राव शबीर साहिब वटि ही विया गुलाम मोहम्मद हबीब वटि, वापसी में असां ॿाहिरि वेठा हुआसीं। के बि डायरी असां वेठो, के बि डायरी खे चयूं तूं छो वेठो आहीं हिते? चयो मां तूं साहिब भुली त आहियां, मां फंक्शन जो आहियां, मां वेठो आहियां, छा थी पियो? सो तमामु हरकतुनि ते लही आहियां। आउं हिकिड़ो नंढिड़ो मुलाज़िम, रिटायर मुलाज़िम, हिकिड़ो आबादगार आहियां। मां कोई एॾो वॾो माण्हू कोन आहियां। घरू घरू पाण खे परेशान पिया कनि, मूंखे परेशान। भई इलेक्शन आहे अवामी, आवाम जंहिंखे वोट ॾींदो असांजी अखियुनि ते। मूंखे नॉमिनेट कयूं, उन्हनि जी महिरबानी। जीअं हुननि खे कयूं त असां हुननि जी कॾहिं आहे। बक़ाया इहो आहे जेको हरू भरू प्रेशराइज़ करणु दोस्तनि खे, मुंहिंजे हमदर्दनि खे ऐं मुंहिंजे ॻोठ वारनि खे, मुंहिंजे सौटनि खे ऐं सौटनि खे चवंदो बाबा हथु खणी वयो, तव्हां मुंहिंजे पोयां छो आहियो? असांजे घर में छेड़ो, माना घर में ग़लति हरकतूं, ग़लति प्रयोग करणु असांजे घर में जहिड़ो। मुंहिंजो भेणायो मूंसां गॾु, सौट बि थिए, भेणायो बि थिए, सालो बि थिए, उहो मूंसां गॾु हो। उनखे अहिड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं जो राति कावड़जी पियो। यार हू चवंदा तूं मानी, मां चयो महिमान मुंहिंजो बलूचिस्तान जो आयो आहे, उन मूंखे घुरायो आहे, मां वियो आहियां। वरी हू सुबुह जो मूं वटि आयो आहे, दावत कई, हुन मूंखे घुरायो, मूं हुन सां हक़ीक़त कई। सुबुह जो मूं वटि आयो, मुंहिंजे वटि अॻिते आयो ऐं मां हुन सां बि इहा ई हक़ीक़त कई। मां पार्टी ते बीठल आहियां, मां GDA जो उम्मीदवार आहियां। ॻाल्हाइनि माई खान सां ॻाल्हाइनि, बरियाम साईं सां ॻाल्हाइनि, पार्टी जेको हुकुम कंदो। बाक़ी ईअं मां हथु न खणंदो। पोइ उन ॻाल्हि खां ई नथा मुड़नि। इन लाइ मां हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे। अञा बि माण्हू तयारु आहिनि। हींअर बि हिकिड़ो हमरा वेठो हो जेको नियापो खणी आयो, सरदार साहिब, आउं अचां थो। मूं हुनखे चयो तूं झले छॾी। ऐं इन मां पाण बलूचिस्तान वियो आहियां, पंहिंजे सरकार सां मिली आयुसि, हुनखे चई आयुसि हीअ हक़ीक़त आहे, मालिकनि मूंखे कोन चयो आहे, तव्हांखे कंहिं चयो? जंहिं चयो उन सां ॻाल्हायो, उन फ़ोन ई बंदि करे छॾियो। नालो कोन था खणूं, उन फ़ोन बंदि करे छॾियो। अर्ज़ी इहा आहे त पंहिंजे दोस्तनि खे ऐं पंहिंजे माइटनि खे अर्ज़ु कंदुसि त का बि ग़लति हरकत न कनि। असांजी तरफ़ां का बि ग़लति हरकत न थींदी। इलेक्शन आहे, असां अॻे मुंहिंजो भाउ विढ़ियो आहे इन वार्ड ते ऐं हींअर मुंहिंजो हक़ आहे विढ़णु। साॻे सीट ते असां विढ़ूं था। का भाई वार्ड में ॾिसे, अवाम वटि वञे। असां पंहिंजे हाल हर दोस्तनि सां गॾु वेंदासीं। हीअ मुंहिंजा पार्टी जा उहिदेदार आहिनि। हिननि खां मूं पुछियो बाबा तव्हां सां कंहिं राब्तो कयो, का ॻाल्हि थी? ज़िम्मेवारी त हिननि सां ॻाल्हाए थो न, संघ जो सदर साहिबु आहे। हिन चयो बाबा का बि ॻाल्हि मूंसां कंहिं कोन ॻाल्हायो आहे। उन लाइ असां आया आहियूं, पार्टी वारा दोस्त आया आहिनि, असांजा मुंहिंजा हमदर्द आया आहिनि। असांजो अर्ज़ी आहे त उन्हनि खे अलाह ईमान ॾे पंहिंजो वर्क कनि। असांखे छॾे ॾिन, असां पंहिंजो वर्क कयूं। असांखे परेशान न कनि, न पाण परेशान थियनि। मां बि घुराणी आहियां, हू बि घुराणी आहियां। मां बि न ॻोठ जो आहियां, हू बि न ॻोठ जो आहे। परे न पऊं न, असांजी तरफ़ां अहिड़ी आहे कोशिशि कि मुंहिंजा उहिदेदार ज़िम्मेवार वेठा आहिनि। सदर आहे, जनरल सेक्रेटरी आहे। हुननि खां मां बार पुछियो भाउ कंहिं पार्टी वारे तव्हां सां राब्तो कयो आहे? असांजो सॼी ज़िंदगी पीपल्स पार्टी जा वोट ॾिना, 40-50 साल थी विया आहिनि। पीपल्स पार्टी जा वोट असां वॾा ॾिना। अॼु ॾींहं ताईं पीपल्स पार्टी का बि असांखे मैच न कई आहे, को ड्यूटी न मिली आहे, को बि मदद न मिली आहे।
इन जे लाइ असांखे 4 साल थी विया आहिनि जेके असां DDA में ऐलान कयो आहे। सॼी बिरादर असां सां गॾु आहे। हींअर बि पीपल्स पार्टी वारा आया आहिनि जेके असांजे बाबू जे ज़ोर में भाकुर पाए ऐं फोटू कढिया आहिनि, उन्हनि फेसबुक में उछलायो आहे ऐं IG में हलायो आहे। इहो ई चयो आहे त जमाली बिरादर 6 वार्ड में जेकी आहे पीपल्स पार्टी में ऐलान कई आहे। का बि असां ऐलान न कई आहे। इहो ज़ोर ई असांखे ब्लैकमेल कयो थो वञे ऐं धमकियूं ॾियो था वञनि त इलेक्शन खां पोइ तव्हां जमाली खे ॾिसी रहंदासीं। उहो ख़बर न आहे कहिड़ा ब्लैकमेल पिया कनि, धमकियूं पिया ॾियनि। त इहो मुतालबो असांजो, असां DDA सां गॾु आहियूं ऐं हूंदासीं। स्टार्ट आहे बख़्शन मुस्लिम लीग शाहपुर चाकर सिटी जो मां प्रेसिडेंट आहियां। त असांजी तरफ़ां वार्ड नंबर 6 में DDA जी तरफ़ां जेको असांजो कैंडिडेट आहे उहो आहे असांजो हुसैन बख़्श।